गिराब कराची सोशल फोरम पारां कराची जा मसइला ऐं उन्हनि जे हल जे उनवान सां मखदूम बिलावल विलेज में हिकु तक़रीब कोठाई हुई, जंहिं में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे पीपी, पीटीआई, नून लीग जे फंक्शनल लीग, एसयूपी जस्कम, एसटीपी क़ौमी अवामी तहरीक, एसएनपी अवामी राज तहरीक। तक़रीब में सियासी समाजी अदीबनि, दानिशवर, कलमधड़नि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि वॾी अंग में शिरकत कई, जंहिं में कराची सोशल फोरम जे सरबराह महबूब अब्बासी, एमपी करीम बख्श गबोल, एसयूपी मरकज़ी अॻवान ग़ुलाम मोहम्मद शाह ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे मरकज़ी अॻवान ग़ुलाम कंबर हाजाणो चयो त कराची जे मसइले जो हल असांखे गॾिजी आला ऐवाननि ताईं गॾिजी पहुचाइणु घुरिजे। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में भरपूर हिसो वठी कामयाबी खां पोइ कराची जे सिंधी ॻोठनि जे बुनियादी मसइलनि तालीम, सिहत, नस्ल परस्ती ऐं ॿियनि अहम इशूज़ खे हल कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।